नाज़रीन, काज़ी अहमद शहर में मच्छ वाक़े खिलाफ शटरबंद हड़ताल की वई आहे, जदत शिया हैदर करार काज़ी अहमद पारां बाईपास ते हल धरणो जारी आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था इन रिपोर्ट में। जी बिल्कुल, मैं अं नेशनल हाईवे काज़ी अहमद बाईपास से मौजूद आहियां। तक़रीबन कल 5 बजे का ही धरणो जारी है। रात सजी रात खुले आसमान हेठा मोमिन जो धरणो वही रोड बिन्हीं पासे का ब्लॉक कर छो है। गाड़ियों जो कतारूं लगी चुकियूं आहिनि। सिर्फ़ गाड़ियों उन्हनि खे छॾियो पियो वञे, जेके एम्बुलेंसूं आहिनि, बसूं आहिनि, उन खां पोइ जेके नंढियूं गाड़ियूं आहिनि, जेके लोकल गाड़ियूं, उनखे छॾियो पियो वञे। बाक़ी हैवी ट्रैफिक जेकी तजारती गाड़ियूं आहिनि मुकम्मल तौर बंदि कयो वियो आहे। उन खां पोइ कल्ह जेको ऐलान कयो वियो शटर डाउन हड़ताल हुयो, अॼु काज़ी अहमद मुकम्मल तौर ते बंदि आहे। ऐं जेके शहरी इतिहाद, उन खां पोइ आल मर्चेंट एसोसिएशन, जेके अॻुवान आहिनि शहरी दुकानदारनि जा अॻुवान, उन्हनि हिमायत जो ऐलान कयो। दुकान मुकम्मल तौर बंदि आहिनि। अॼु उहे शहरी इतिहाद जे अॻुवान बि हिते इन कैंप ते पहुतल आहिनि। काज़ी अहमद में इन कैंप शिया फ़िक़ह जाफ़र कैंप ते पहुतल आहिनि। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेके सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि, उन्हनि बि हिन सां यकजहती जो इज़हार कयो आहे। ऐं हिननि अॻुवाननि जो इहो ई चवणु आहे त जेसीं ताईं असांजा मुतालबा न मञिया वेंदा, वज़ीर आज़म पाकिस्तान उन धरणे ते न वेंदो, लाशनि ते न वेंदो, असांजो धरणो जारी रहंदो। अगरि असांजो अञा बि मुतालबा न मञिया त असां लाश खणी इस्लामाबाद मार्च शुरू कंदासीं। जी।